वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह साहब का मुतालबो था कयूं तो सही तव्हां जेको किरोना के हवाले से कम कयो आहे वो तमाम बेहतरीन कम है। पर असां थर जा जेके माण्हू आहिनि, थर जा जेके ग़रीब माण्हू आहिनि, उन्हनि जो गुज़रान ई माल ते आहे। उन्हनि वटि का बि नौकिरी न आहे, उन्हनि वटि का बि धंधो न आहे। उन लाइ करे पिड़ियूं बंदि आहिनि। पिड़ियूं बंदि हुजण जे करे माल विकिरो कोन थो थिए ऐं माण्हू बुखनि में पहा पिया थियनि। ऐं थर जे चूंडियल समूरनि नुमाइंदनि खे इहो अर्ज़ु कंदुसि त ख़ुदारा फिलफोर थरपारकर जे लाइ रिलीफ जी कणक मंज़ूर कई वञे, उन्हनि जी इमदाद कई वञे। माण्हू बुखनि में पहा पिया थियनि, छाकाणि जो माण्हुनि जो जेको गुज़रान हो इहो हो ई माल ते। हाणे माल विकिरो थिए कोन पियो, पिड़ियूं बंदि आहिनि, त माण्हुनि जे रोज़गार जो जेको ज़रियो आहे उहो बंदि थी वियो आहे। ऐं वस वारनि खे अपील थो कयां त फौरी तौर ते पूरे थरपारकर जी आवाम खे बुख खां बचाइण जे लाइ रिलीफ जी कणक ॾिनी वञे, उन्हनि जी इमदाद कई वञे। जेसिताईं असां वटि ही किरोना जी वबा जो ख़ौफ़ आहे, जेसिताईं किरोना जो ख़तरो आहे, ओसिताईं हिते पिड़ियूं बंदि आहिनि, हिते माण्हुनि जो रोज़गार बंदि आहे। असांजा काफ़ी थरपारकर जा छोकिरा जेके कराचीअ में मज़दूरी कंदा हुआ, उहे बि वापसि अची घर बेरोज़गार वेठा आहिनि। थरपारकर में तमामु इंतिहाई जेका आहे उहा ख़राबु सूरत हाल आहे। मुंहिंजो वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह साहब खे अर्ज़ु आहे त ख़ुदारा महिरबानी करे थर जे ग़रीब जेके माण्हू आहिनि उहे बुख मरनि था। उन्हनि जो जेको गुज़रान माल ते आहे, माल जो विकिरो बंदि थी वियो आहे। महिरबानी करे उन्हनि खे फौरी तौर ते रिलीफ जी जेका कणक आहे उहा ॾिनी वञे, उन्हनि जी इमदाद कई वञे। असांजो हिते जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, अरबाब लुत्फुल्ला आहे, डॉक्टर महेश मलाणी आहे, फ़क़ीर शेर मोहम्मद बिलालाणी साहब आहे, कासिम सिराज सुमरो आहे, सुरेंद्र वलासाई आहे, सेनेटर ज्ञानचंद आहे ऐं उन सां गॾोगॾु वीरजी कोहली आहे, सेनेटर कृष्णा कोलण आहे। उन्हनि सभिनी खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त ख़ुदारा थर जी हालत जी तव्हांखे ख़बर आहे, पिड़ियूं बंदि आहिनि, असांजो गुज़रान ई माल ते आहे। थर में का बि नौकिरी एतिरी न आहे, थर में का बि फैक्ट्री न आहे, थर में का बि मिल न आहे जो माण्हू जेको आहे सो धंधो कनि। ही माल जूं पिड़ियूं बंदि आहिनि, माल जो विकिरो बंदि आहे। उन लाइ करे महिरबानी करे थर में फौरी तौर ते रिलीफ जी कणक ॾियण जी इनायत कंदा ऐं माण्हुनि खे बुख खां बचाईंदा।